गंपट रिपोर्टर ज़ाहिद हुसैन जामड़ो गंपट लग राणीपुर मेरिट कॉलेज में सिंध जी बहादुर न्याणी उमेर बाब चांडियो जे मान में बहादुर साथी इरफान अली जामड़ो अजाणो पेश कयो। मेरिट कॉलेज पहुंचण ते शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं गुलनि जी वर्खा कई वई। मौके ते सिंध जी बहादुर न्याणी उमेर रुबाब चांडियो ऐं रईस परवेज़ अहमद चांडियो खे अजरक पाराया विया। उन मौके ते अॻवाननि खिताब कंदे चयो त असां पंहिंजी भेण सां हर हंधि गॾु आहियूं। भेण उमेर रुबाब चांडियो जे जिदोजहद ॾिसी माण्हुनि में शऊर पैदा थियो आहे। मेरिट कॉलेज जो इन क़रीब इफ़्तिताह कयो वेंदो। इफ़्तिताह सिंध जे बहादुर न्याणी उमेर रुबाब चांडियो कंदी। हिननि वधीक चयो त असां भेण उमेर रुबाब चांडियो जा तोराइता आहियूं जिन असांजे अङण ते अची करे मान मथां कयो आहे। भेण उमेर रुबाब चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त तव्हां भाइरनि जूं दुआऊं मूं सां गॾु आहिनि। उमेद आहे त तव्हां हर मज़लूम माण्हुनि जो साथ ॾींदा। मेरिट कॉलेज शऊर जो नालो आहे। अव्हां सभिनी खे अपील आहे त पंहिंजी ॿारनि ऐं नियाणियुनि खे तालीम ॾियारो। उमेर रुबाब चांडियो।